बागो शहर जे वार्ड नंबर 8-9 बाद महल्ले में अरिड़हं सालनि जे महेश पुट प्रेम गोली कच्ची शराब वापरण बाद घर अंदर रस्सो ॿधी ख़ुदकशी करे ज़िंदगी जो ॾीओ बुझाई छॾियो। इतला मिलण ते टंडोबागो पुलिस पहुती। टंडोबागो शहर जे लॻ वार्ड नंबर 8-9 बाद महल्ले में एक नौजवान नाले महेश भट्ट वल प्रेम गोली कच्ची शराब वापरण बाद पंहिंजे घर अंदर रस्सो ॿधी आपघात करे ज़िंदगी जो ॾीओ बुझाई छॾियो। पोती नौजवान की उम्र 18 साल हुई। संदसि वारसनि एचआर जे न्यूज़ खे ॿुधायो त मसइलो न हो पर हिन जो कच्चो शराब पीतल हो, जंहिं सबबि हिन अहिड़ो इंतहाई क़दम खयो। ॿिए पासे पोती नौजवान जो लाश पुलिस खणी तालका अस्पताल आंदो। पुलिस मूजिबि असां 174 जे तहत कार्रवाई कंदे पोती नौजवान जो लाश पोस्टमार्टम कराए रहिया आहियूं। ड्यूटी ऑफिसर नौजवान कच्चो शराब पीअण बाद आपघात कयो आहे। वधीक जांच हली रही आहे। एचआर जे न्यूज़ 3 वक्त टाइम बस एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआर न्यूज़।